बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़ात गिरामीअ सां मंसूब असांजो ही प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा एज़ाज़ कुदरती थींदा आहिनि ऐं उन्हनि एज़ाज़नि सां निभाइण ज़िंदगीअ जो हिकिड़ो तमामु वॾो इम्तिहान बि हूंदो आहे। ख़ासि करे जॾहिं उहो एज़ाज़ पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे संदन ज़ाती घराणे मुबारक सां मंसूब हुजे त जेॾो वॾो एज़ाज़ आहे ओॾी वॾी ज़िमेवारी बि माण्हूअ जे एहसासनि ते हावी रहे थी। अॼु असांजी महफ़िल में पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पाक घराणे सां मंसूब हिकिड़ी शख़्सियत महिमान तौरु मौजूदु आहे। साईं सैयद मुफ़्ती हमादुल्लाह शाह साहिबु। संदन ताल्लुक़ साहती परॻणे जे तारीख़ी ॻोठ हालाणीअ सां आहे। हाणे त शहर थी वियो आहे। पाण ख़ानकाह आलिया दस्तगीरिया हालाणी शरीफ़ जे सजाद नशीन जा पगदार फ़र्ज़ंद आहिनि। असां खेनि पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। मां इंट्रो में जेका ॻाल्हि चई त एज़ाज़ कुदरती थींदा आहिनि। तव्हांखे हिकिड़ी सैयद हुजण जी निस्बत हासिलु आहे। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी उम्मत जी हिकिड़ी गॾियल मीरास बि आहे ऐं परवरदिगार जी अता बि आहे। तव्हां कीअं महसूसु कंदा आहियो त पंहिंजी इन ज़िमेवारीअ खे निभायो पिया या इम्तिहाननि मां पिया गुज़रो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त भाउ अब्दुल मोमिन साहिबु मां जो थोराइतो आहियां जो तव्हां असांखे हिन इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं गॾिजी वेहण जो मौक़ो अता फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाह वॾी सआदत आहे असां सैयद घराणे जे लाइ जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे पंहिंजे प्यारे महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान में पैदा कयो। उहो प्यारो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे मालूम आहे जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ अंबिया किराम दुआऊं घुरियूं। किथे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, किथे हज़रत इब्राहीम ख़लील जंहिंखे अल्लाह जो दोस्त कोठियो वियो आहे उहो दुआ थो घुरे, रब्बना वबास फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। त या अल्लाह मूंखे उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में पैदा कर। हालांकि इहो वॾो एज़ाज़ आहे नबी हुजणु, लेकिन उहो नबी चाहे थो त मूंखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आख़िरी अल्लाह जो नबी आहे, जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़त्म नबूवत जो ताज पारायो आहे, ऐं उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो एतिरो प्यारो महबूब आहे जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरे थो। इहा यकीनन असांजे लाइ हिकिड़ी वॾी सआदत आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे उन पंहिंजे प्यारे महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आलम ख़ानदान मां ऐं नसुल मां पैदा कयो आहे। रही ॻाल्हि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ करणु, इहो असांखे पंहिंजे वॾड़नि खां मिलियलु आहे। अव्हांखे मालूम आहे त हालाणी शहर हिकिड़ो वॾो बुज़ुर्गनि जो शहरु आहे ऐं हिकिड़ो वॾो औलिया किराम जो शहरु रहियो आहे। असांजे ख़ानदान जा वॾा बुज़ुर्ग हज़रत साईं सैयद आक़िल शाह रहमतुल्लाह अलैह जेके साहती परॻणे जा तमामु वॾा बुज़ुर्ग लिखिया वेंदा आहिनि ऐं एतिरा वॾा बुज़ुर्ग आहिनि जो हींअर असांजे मदरसनि में जेको सिलेबस पढ़ायो वेंदो आहे दर्से निज़ामी, उन दर्से निज़ामी खां पहिरियों पंहिंजे सिंध जे अंदरि सियालकोटी सिलेबस निसाब हुयो। उन सिलेबस जा ख़ालिक़ रहिया आहिनि ऐं असांजी सिंध जी रूहानी शख़्सियत हज़रत साईं पीर राशिद साहिबु रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे उस्तादनि मां रहिया आहिनि। एॾा वॾा अलाह वारा सिंध जा बुज़ुर्ग असांजे ख़ानदान मां, त उन जी बि असांजी खे ज़िंदगी मां इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़र आयो आहे। उन जी सॼी तारीख़ उन जी ज़िंदगी मां पल पल जे अंदरि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत। वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त उन वक़्तु जहाज़नि जो को सिलसिलो कोन हुयो हज जे लाइ, त बहरी जहाज़ उन वक़्तु हलंदा हुया, हवाई जहाज़ न हुयो। त पाण हज जे सफ़र ते बहरी जहाज़ ते विया ऐं जॾहिं विया त उते जेके रफ़ीक़ सफ़र हुया मशवरो थियो किन दोस्तनि चयो त असां पहिरियों बैतुल्ला में हलूं था, हली करे उमिरो पढ़ूं ऐं उमिरि पढ़ण खां बाद में रोज़े रसूलुल्लाह ते अचूं था। लेकिन हज़रत साईं आक़िल शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो त मूंखे पहिरियों पंहिंजे नाने हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हलण जी इजाज़त ॾियो, तव्हां दोस्त आहियो, पहिरियों उते हाज़िरी भरियूं, उन खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दरवाज़े ते हलूं था। इहो बि हिकिड़ो वॾो रोशन यानी पहिरियों जमाल मां लुत्फ़ अंदोज़ थिया, पोइ जलाल जे तरफ़ जलाल जी तरफ़ हलिया।
त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बराह रास्त निस्बत जी जेका एज़ाज़ त आहे ई आहे ऐं उहा ज़िमेवारी जेका आहे ख़ासि करे क़ुर पाक जो नुज़ूल थियो, सीरत तय्यबा जी तश्कील थी, त क़ुरानी निज़ाम जेको फ़क़ कुल निज़ाम जे मनसूबे तहत आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन बेहसियत ख़ातमुल अंबिया बि ऐं बेहसियत सरताजुल अंबिया बि जंहिं इनक़िलाब खे मुमकिन बणायो, उहो इनक़िलाब आलमी सतह जो इनक़िलाब हुयो। लि युज़हिरहु अला दीन कुल्लिही, त दुनिया जे समूरनि दीननि ते ग़लबो हासिलु करिणो आहे। ऐं लि यज़अ अनहुम इसरहुम वल अगलाल लती कानत अलैहिम, पहिरीं ज़िमेवारी जेका मिले थी त पोरियतुनि जो बोझ ख़तमु करिणो आहे, उन्हनि जे ग़ुलाम जे गिचनि में जेके ग़ुलामीअ जा गट पियल आहिनि उहे लाहिणा आहिनि, सोसाइटीअ खे आज़ादी ॾियारणी आहे। इनक़िलाब जो उहो सिलसिलो हलंदो आयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी ख़ानकाह जेका आहे उन इनक़िलाब जो ई हिकिड़ी शाख आहे। कीअं था महसूसु कयो अॼु के हिन ग़ुलामाना अक़दार जे बूसाटियल दौर में, त कीअं पोरियत खे रिलीफ ॾिजे ऐं ग़ुलामीअ जा जेके ग़ैर महसूस तरीक़ा आहिनि उन्हनि जा गट अॼु कीअं टोड़जनि उसवे हसन जी रोशनीअ में, छाकाणि त तव्हांखे बराह रास्त निस्बत आहे, इन जे करे बाक़ी उम्मत जी निस्बत सां जे भेट में तव्हांजी इहा ज़िमेवारी ॿीणी थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु साईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन, ए क़यामत ईंदड़ इंसानो मां तव्हांखे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा मां हिकिड़ो बहितरीनु उसवे हसना ऐं नमूनो पेश कयो आहे। ऐं उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, तव्हांजा जेके बि दुनिया जे अंदरि मामलात आहिनि उहे तव्हांजा ठीकु थी वेंदा। अवां जेको सुवालु कयो पोरियत जे हवाले सां, असांजे हिन दौर जे अंदरि असां जॾहिं मुआशिरे में ॾिसूं था त मुआशिरे जे अंदरि पोरियत खे तमामु घटि हैसियत ॾिनी थी वञे। एतिरे क़दुरु जो कुझु त अहिड़ा असांखे माण्हू नज़र अचनि था जॾहिं पोरियो पूरो करे थो त उनखे उहो पोरी तौर ते अदा नथा कनि, बाक़ी कॾहिं कॾहिं शिकायत अचे थी त साईं फलाणे असांखां पोरियो वरितो आहे, मज़दूरी कई आहे, असांखे वक़्त ते उजरत न मिली आहे। हालांकि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस वाज़े आहे जिन में अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त पोरियत जो जेसीं ताईं पघर नथो सुके उन खां पहिरों तव्हां उनखे उजरत अदा करे छॾियो। यानी असांजे लाइ हिकिड़ो नमूनो आहे। ऐं हिन दौर जे अंदरि असां वटि ख़ुसूसन असांजी हालाणी शरीफ़ जी जेकी दरगाह आहे, असां उन वटि जेके असांजा मुरीद ईंदा आहिनि, अक़ीदतमंद ईंदा आहिनि, त उन्हनि खे असां मुआशिरत ऐं मामलात जी सभिनी खां पहिरियों तलक़ीन कंदा आहियूं। उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं त दुनिया जे अंदरि तव्हांजे मामलात जे अंदरि अगरि तव्हां कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनी आहे, तव्हांखे वॾो कयो आहे, त ज़रूरु तव्हांजे हिकु मातहत माण्हू बि आहिनि। उहो मातहत शागिर्द जी सूरत में बि थी सघे थो, वालिद आहे औलाद जी सूरत में थी सघे थो, या अगरि को ज़मींदार आहे त उनजी मज़दूर जी सूरत में, हारी जी सूरत में थी सघे थो। त उहो जॾहिं तव्हांजे कम में कमु अचे थो, उहो पंहिंजो वीचारी मुकमल क़ुवत सां, मुकमल ताक़त सां हिकिड़ी जिदोजहद करे थो ऐं अव्हां जे लाइ कोशिशि करे थो, त जॾहिं उहो पंहिंजी जिदोजहद करे, महिनत करे, कोशिशि करे थो, त तव्हां महिरबानी करे उनखे पंहिंजो हक़ पूरो अदा कयो। ऐं इहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा मां काफ़ी वाक़िया साबित आहिनि। अव्हांखे मालूम हूंदो इंसान त इंसान, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जानवर शिकायत पंहिंजे मालिकनि जी खणी ईंदा ऐं अची करे अर्ज़ु कंदा, अल्लाह जा महबूब हीअ असांजो मालिक असांखां ख़िदमत घणी थो वठे, असां ते वज़न घणो थो रखे, लेकिन उन जे बदौलत असांखे उजरत या असांजो ख़्यालु घटि थो करे, दाणो पाणी मतिलबु असांखे पूरो नथो ॾे, कमु वटि घणो थो वठे। त उहो उठ हिकिड़ो दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदीने मुनव्वरा जे अंदरि बैठक हुई, मजलिस हुई, त दरवाज़े ते अची करे वेही रहियो। साहबा किराम फरमाइनि था असांखे हैरानगी थी त हीउ जानवर उठ हीउ मस्जिद नबी जे दरवाज़े ते कीअं आयो आहे। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु देरि खां बाद में विया ऐं वञी करे उनजे भरिसां विया। साहबा किराम फरमाईंदा ईअं महसूसु पियो थिए त उहे उठ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाए थो, कचहरी थो करे ऐं अल्लाह जा महबूब पंहिंजो कंधु मुबारक हिलाए रहिया हुआ ऐं ईअं महसूसु थिए पियो त ॼण उनजो जवाबु ॾेई रहिया आहिनि। कुझु देरि खां बाद में वापसि आया, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में वेठा ऐं साहबा किराम खे फरमायूं त हिन उठ जे मालिक खे ॻोल्हे करे वठी अचूं। ऐं जॾहिं उठ जो मालिक आयो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उनखे विहारे करे उनखे दीन इस्लाम जी तलक़ीन कई ऐं उन्हनि खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ताक़ीद कयो त अवां हिन उठ खां जेतिरो कमु वठो था, हिन ते जेतिरो वज़न रखो था, ओतिरो हिन जे दाणे पाणी जो ख़्यालु कयो। त इहो इश्क़ मुस्तफ़ा मां असांखे सबक़ु मिलियो आहे त मज़दूर त पंहिंजी जॻह ते उन जो हक़ असांखे अदा करणु घुरिजे, लेकिन अगरि को जानवर आहे तव्हां सां गॾु या तव्हां उन खां कमु वठी रहिया आहियो त इश्क़ मुस्तफ़ा जो तक़ाज़ो आहे त तव्हां उन जानवर जो तव्हां ख़्यालु कयो। लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही, इहो हिकिड़ो बुनियादु हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तव्हां सां मनसूब हिकिड़ी दुआ ॿुधाई त अलाह साईं उन्हनि खे मुंहिंजे नसुल मंझां हिकु अहिड़ो शख़्स अचे जेको इहो अल्लिमहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम, ऐं पोइ आका जे दौर में दीन जी तकमील थी थिए, अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम, ऐं पोइ उन्हनि जी जेका ज़िम्मेवारी थी थिए, जेका साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे जिहादी जदोजहद सां उनखे मुमकिन था बणाइनि। असांजे हिन दौर में कहिड़ी हिकमत अमली आहे जो असां पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तश्कील ॾिनल क़ुरानी निज़ाम खे, क़ुरानी निज़ाम ख़ालिसतन जेको तबक़ात खे टोड़े थो, क़ुरानी निज़ाम ख़ालिसतन जेको इंसाननि खे बराबरीअ जे निज़ाम ते हलाए ऐं सभिनी खे, जीअं क़ुर पाक में आहे इन लक अल्लाह तजुअ फ़ीहा वला तअरा व अनक ला तज़मा फ़ीहा वला तज़हा, इन मां हिकिड़ो नुक़्तो अख़ज़ थी सघे थो त जन्नत मां जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थिया आहिनि त हाणे उनजी ज़िम्मेवारी आहे त अॼे जे लाइ उस खां बचण जे लाइ अॼो खपे, अंगु ढकण जे लाइ कपिड़ो खपे, पेट भरण जे लाइ मानी खपे। इन लक अल्लाह तजुअ फ़ीहा वला तअरा व अनक ला तज़मा फ़ीहा वला तज़हा, त उन निज़ाम जी तश्कील जे लाइ तव्हां घराणे जी हैसियत में कहिड़े क़िस्म जी हिकमत अमली अपनाई आहे? साईं, हिन दौर जे अंदरि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह इश्क़ मुस्तफ़ा जो तक़ाज़ो इहो आहे त अवाम खे तव्हां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जे बारे में रोशनार कयो, अवाम खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तव्हां अख़लाक़ ॿुधायो, अवाम खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथणु, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाइणु, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वेहणु, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुआशिरे जे अंदरि मामलात जे अंदरि, उहो अवाम खे असां जॾहिं ॿुधाईंदासीं तॾहिं अवेयरनेस ईंदी, तॾहिं अवाम खे ख़बर पवंदी। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त असांजो सिंध जो अवाम बिलख़ुसूस दीन खां, इस्लाम खां, क़ुर खां तमामु घणो परे थी चुको आहे ऐं उन जी दीन सां, इस्लाम सां, क़ुर सां मुहबत जो तमामु घटि मिसाल असांखे मिले थो। उन जे लाइ असांजी दरगाह जी इहा कोशिशि हूंदी आहे त असां वटि जेके आवाम अचनि था या असांजा जेके प्रोग्राम थियनि था, इज्तिमात थियनि था, मजलिसूं थियनि थियूं या असांजा हफ़्तेवार माहाना जेके असांजी तक़रीबूं थियनि थियूं, त उन जे अंदरि असां अवामुन्नास खे इहा अवेयर कयूं, अवामुन्नास खे इहा ॻाल्हि सम्झायूं त तव्हां ई असांजो अगरि दुनिया जे अंदरि को हक़ीक़ी आइडियल आहे, अगरि तव्हां ई असांजो दुनिया जे अंदरि को हक़ीक़ी रहनुमाई करण वारी ज़ात आहे, को असांजो रहबर रहनुमा आहे, त उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मां ई तव्हां ई असां बल्कि क़यामत ते ईंदड़ इंसान जेको आहे उहो सही रोशनी हासिलु करे सघे थो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ते अमल करे हिकिड़ो बहितरीनु इंसान साबित थी सघे थो। गुफ़्तगूअ जो सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो, ब्रेक जो इशारो थी वियो आहे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल पुर रौनक अंदाज़ सां रोशन आहे। ख़ानदान नबूअत जी चश्मो चिराग सिलसिले सां वाबस्ता साईं हमादुल्लाह शाह साहब असां सां मौजूदु आहिनि। साईं, सीरत तय्यबा जा सभु पासा जेके आहिनि इश्क़ सां सरशार आहिनि। सिबगत अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबग, अल्लाह जो रंग उन खां वधीक ॿियो कहिड़ो रंग, त उहो रंग दरअसल इश्क़ मुस्तफ़ा आहे। उन रंग में रंगजण जे लाइ ज़िंदगीअ में तबक़ा आहिनि। सभ खां वॾी ज़िम्मेवारी उलमाए किराम जे तबिके जी आहे ऐं उलमाए किराम जा तबिका बि थियनि था। हिकिड़ा उलमाए सू था थियनि जेके यशतरौन बि आयाती समनन कलीला, अलाह जो नालो वठी अलाह जूं आयतूं विकिणनि था। युहर्रिफूनल कलिम अम मवाज़िही व यक्तुबून बि अयदीहिम व यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह।
हरकतूं त इहे यहूदियुनि जूं हुयूं, पर असांखे पंहिंजे दौर में बि मौजूदु नज़र अचनि थियूं। क़ुर जे मफ़हूम में हेरा फेरी करे पंहिंजूं हथ ठोकियूं ॻाल्हियूं लिखी माण्हुनि खे गुमराह था कनि। सोशल मीडिया जा साइट्स आहिनि, मेन स्ट्रीम मीडिया आहे, उतां हक़ जी ॻाल्हि घटि ऐं गुमराहीअ जी ॻाल्हि वधीक पई थिए। इन सॼे समाजी ताने पेटे खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं इन जो सदेबाब कीअं कजे? साईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ न सिर्फ़ु इंसाननि जे लाइ आहे, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ जेको आहे सॼी काइनात कयो आहे। अव्हांखे मालूम हूंदो त दुनिया जे अंदरि जेके मख़लूक़ात आहिनि, चाहे जमादात हुजनि, नबातात हुजनि, हैवानात हुजनि, इंसान त उअं ई असां आहियूं, लेकिन सॼी दुनिया जी मख़लूक़ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ कयो आहे, मुहबत कई आहे। ऐं अॼु बि अगरि तव्हां ई असां इंसान ऐं मुआशरे जे अंदरि रहंदड़ इंसान अगरि सभु इन ॻाल्हि ते अची वञनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांखे इश्क़ करिणो आहे ऐं उन अंदाज़ में इश्क़ करिणो आहे जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन मुहबत करे ॾेखारी। उन जा मिसाल असांजे साम्हूं आहिनि। कॾहिं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा हदीस असांजे साम्हूं अचे थी। अल्लाह जे महबूब फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। त अवां मां एसी ताईं इंसान कामिल ऐं मुकम्मल नथो थी सघे, उनजो ईमान मुकम्मल नथो थी सघे जेसी ताईं उहो मूं सां यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजे औलाद खां वधीक, पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे माल खां वधीक, बल्कि पूरी काइनात खां वधीक मुहबत नथो करे। ऐं जॾहिं तव्हां ई असां इन पैटर्न ते अची वेंदासीं, इंसान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत इन अंदाज़ में कंदो जो पंहिंजी हर शइ खां वधीक, त यकीनन पोइ जेके असां वटि दुनिया जे अंदरि इहे तबक़ात आहिनि, जेके दुनिया जे अंदरि इंसाननि खे हिकिड़ो विरहाए छॾियो आहे, हर हिकु माण्हूअ पंहिंजो पंहिंजो दुकानु खोले छॾियो आहे ऐं दीन जी इस्लाम जी पंहिंजे अंदाज़ सां उहो जेको आहे तशरीह करे थो। हालांकि क़ुरान मजीद अगरि असां पाण पढ़ूं, असां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं त अल्लाह सीधो फरमाए, वलक़द यस्सरनल क़ुरआन लिद्दिक्रि फ़हल मिन मुद्दकिर। मां क़ुरान मजीद खे ॾाढो आसान ऐं सवलो बणायो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त असां क़ुरान मजीद खे पढ़णु छॾे ॾिनो आहे ऐं हर उन माण्हूअ खे पंहिंजो असां लीडर था सम्झूं, हर उन माण्हूअ खे असां पंहिंजो अॻवान था सम्झूं त जंहिंखे शायदि दीन जी इस्लाम जी बुनियादी ॻाल्हियुनि जी मालूमात न हुजे, जंहिंखे अरबी ग्रामर न अचे, असां उनखां क़ुरान मजीद जो तफ़सीर था सिखूं। जंहिंखे दीन इस्लाम जी का मालूमात न हुजे, असां उन वटि गोॾा खोड़े करे उनखां दीन था सिखूं। त जॾहिं इंसान पाण खे ॼाण न हूंदी, जीअं चइबो आहे ज़ल्लू फ़ाज़ल्लू, इंसान खे अगरि पाण खे ॼाण न हूंदी त ॿिए खे गुमराह कंदो। बाक़ी हिन दौर जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह असांजी सबा जहिड़ी सिंध जे अंदरि, वादी महरान सिंध जे अंदरि अहिड़ा आलिम, अहिड़ा बुज़ुर्ग, अहिड़ियूं दरगाहूं, अहिड़ा मदरसा, अहिड़ियूं ख़ानक़ाहूं मौजूदु आहिनि। अगरि अवां उन्हनि वटि वञो ऐं उन्हनि वटां इल्मु सही नमूने सां पिरायो त यकीनन इंसान जी ज़िंदगी में इश्क़ मुस्तफ़ा वधीक रोशन थी सघे थो ऐं वाज़े थी सघे थो। लव कुंत फ़ज़्ज़न ग़लीज़ल क़ल्ब लनफ़ज़ू मिन हवलिक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रहमतुल लिल आलमीनियत वारी सिफ़त खे अल्लाह साईं फोकस करे फ़रमाइनि था त जेकॾहिं तव्हां दिलि जा सख़्तु हुजो हा ऐं तव्हां कावड़ील हुजो हा त तव्हांजे चौधारी हे जेके साहबा किराम पतंग जे सूरत में मिड़िया पिया आहिनि, तव्हांजे शमे रिसालत तां क़ुर्बान पिया था थियनि, त हिकु बि कोन तव्हांखे पंहिंजे चौधारी नज़र अचे हा। असां पाण बि भोॻियो आहे, थी सघे थो तव्हां बि भोॻियो हुजे, अवाम बि इहे शयूं महसूसु करे थो। त इक़बाल बि चयो, उठा में मदरसो ख़ानका से ग़मनाक, न ज़िंदगी न मुहबत न मारिफत न निगाह। त जॾहिं माण्हू मनसूब रूहानियत सां दरगाहुनि ते या इस्लामी तालीमात सां इदारनि ॾे वञे थो त उतां उहो इन्हनि ख़ासि करे मोहतमिमनि या शहज़ादनि या जेके नींगर आहिनि या जेके पीर आहिनि, उन्हनि जे रवैयनि मां माण्हू मायूस थी था अचनि पिया। मजमूई तौरु रुॻो सिंध न, बर सगीर सॼो इन बीमारियुनि में वकिड़ियल आहे। त इन जो जा असबाब छा आहिनि ऐं इन जा हल छा आहिनि? इन जा साईं असबाब त इहे आहिनि जेके तव्हां ॻाल्हि कयो था त इंसान जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा खे पाण पढ़ंदो, जीअं अवां क़ुरान मजीद जी आयत पढ़ी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त अख़लाक़ जी तारीफ़ कई आहे, फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न ग़लीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हवलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र। हाणे इहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि
त हिकिड़े अॻवान खे, हिकिड़े रहबर खे, हिकिड़े रहनुमा खे जेके उन सां गॾु माण्हू मौजूदु आहिनि, चाहे अगरि वालिद आहे उनजो औलाद आहे, या अगरि उस्ताद आहे त उन जा शागिर्द आहिनि, या अगरि मुर्शिद आहे त उन जा मुरीद आहिनि, त उन्हनि जी अहिड़े नमूने सां तरबियत करे जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी तरबियत कई। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक असांजे साम्हूं आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अख़लाक जी तारीफ़ कई आहे, व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे बुलंद अख़लाक सां मालामाल कयो आहे। ॾिसो उहे ख़ुलुक़ अज़ीम जा जेके अवामी रुख आहिनि, मूं चयो त फ़ज़न गलीज़ल क़ल्ब, हिते जॾहिं वञिजे थो त मुंहं में सूंड विधो पियो आहे ऐं उमरा जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि, गुरबा जे लाइ वक़्त जी ज़रूरत आहे, वक़्तु वठी अचो, उन खां पोइ बि पीर साहिबनि जी मर्ज़ी मिलनि या न मिलनि। त इहो ख़ुदि पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ अलाह साईं फरमाए थो पंहिंजी मोहबत जी तकमील जे लाइ, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी, त जेकॾहिं अलाह जी मोहबत हासिलु करणु चाहे था त मुंहिंजे महबूब जी पैरोकारी कयो, इश्क़ मुस्तफ़ा में रंग जो। हाणे इश्क़ मुस्तफ़ा जे रंग ॼण में जॾहिं काइनात जा सरदार सभिनी जे लाइ पंहिंजे मिज़ाज खे वशाल था रखनि, सभिनी जे लाइ महकार था रखनि, को बि तबक़ाती निज़ाम न आहे। हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मख़्तूम वारे वाक़े खे तव्हां साम्हूं रखो त जॾहिं आका जे चहिरे अनवर ते नागवारीअ जा आसार गुज़री था अचनि त मथां ॾोरापो थो अचे, अबस वतवल्ला अंजाउल अमा, त हिते असां वटि माण्हू छो मायूस थी थो मोटे? छा उहे इन निस्बत खे ब्रांड बणाए ऐं कमर्शलाइज़ कयूं वेठा आहिनि, जंहिंजे करे उते रूहानियत बि न रही आहे, सिर्फ़ु ज़ाहिरी लिबास ऐं वज़ाक़त ऐं ज़ाहिरी मीनार ऐं कुबार रहिया आहिनि? साईं, जॾहिं इंसानु पंहिंजे वॾड़नि जे ॿुधायल वाट खे छॾे ॾींदो या वॾड़नि जे मिशन खे छॾे ॾींदो, सभ खां पहिरियों त मां ॻाल्हि कंदुसि त इल्म जी। असां वटि जेके तव्हां ॻाल्हि कयो था त शहज़ादा साहिबज़ादा जेके दरगाहुनि ते आहिनि, इल्ला माशा अल्लाह, अगरि को आहे त तव्हां पहिरियों इहा ॻाल्हि ॾिसो त आया वाक़ई उहो इल्म सां सलाहियल आहे, उनजी एजुकेशन छा आहे, वाक़ई उहे पंहिंजे नाने हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह जे महबूब जी उन तालीमात केतिरियूं हासिलु कयूं आहिनि, छा वाक़ई उहो अथेंटिक के मदरसे में पढ़ियल आहे, या छा कंहिं यूनिवर्सिटी में पढ़ियल आहे, या हुन वाक़ई इल्मु कंहिं सुठे आलिम दीन वटि हासिलु कयो आहे। अगरि असांखे उहे माण्हू नज़र ईंदा जंहिंजे लाइ तव्हां इशारो कयो, त तक़रीबन उनजो जवाबु इहो थो मिले त उन्हनि इल्म खां दूरि आहिनि, न उन्हनि कंहिं सुठी जॻह ते इल्मु हासिलु कयो आहे। हा, पोइ जॾहिं इंसानु ग़ैर अहल खे अगरि तव्हां कंहिं सुठी जॻह ते विहारे छॾींदो, जीअं सिंधी में चवंदा आहिनि की न ॾिठो हुजे त ज़रूरु उहो पाण खे को वॾी शइ सम्झंदो आहे। पर जेको इंसानु इल्म सां सलाहियल हूंदो त उनजे अंदरि तबीअत जे अंदरि आजिज़ी ईंदी। मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, उहो इंसानु तव्हांखे आजिज़ नज़र ईंदो, उहो इंसान जी तबीअत तव्हांखे नरम नज़र ईंदी। असांजे मुआशरे जे अंदरि, असांजी सोसाइटी जे अंदरि या असांजे आसपास जे अंदरि जेको माहौल आहे, जेके दरगाहूं आहिनि, ख़ानकाऊं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह असांखे उते इल्मी माण्हू नज़र अचनि था ऐं उनजी तबीअत जे अंदरि एॾी आजिज़ी आहे। असांजा वालिद साहिब पाण बुज़ुर्ग आहिनि, पीर बि आहिनि, लेकिन कॾहिं असां इहो महसूसु न कयो आहे त को महिमान आयो हुजे ऐं उनखे इंतज़ारु करिणो पियो हुजे या उनखे वापसि करे छॾियो हुजे त हींअर मां सुतो पियो आहियां, हींअर मां नथो मिली सघां। जॾहिं इंसान खे शऊर हूंदो ऐं इंसान जे दिलि में ॿिए जी ख़िदमत करणी हूंदी त कंहिं जो मसइलो हल कजे, को हाजत खणी आयो आहे उनजी हाजत पूरी कजे, को कंहिं तक़ाज़े लाइ आयो आहे त उनजो तक़ाज़ो पूरे करण जी कोशिशि कजे, त अल्हम्दुलिल्लाह असांजे ख़ानदान में बिलख़ुसूस अॼु ताईं इहो रविश रही आहे, इहो तरीक़ो रहियो आहे त असांखे वॾड़नि जे तरफ़ां इहा ई शइ मिली आहे त प्यारु ॾियो, अख़लाक पंहिंजो बुलंद कयो, पंहिंजी तबीअत जे अंदरि निवड़त आणियो, पंहिंजी तबीअत जे अंदरि आजिज़ी आणियो। इहो डिफरेंस न हुजे त जीअं अवां इशारो ॾिनो त को वॾो माण्हू आयो आहे त हुन सां मुलाक़ात कजे, ग़रीब को आयो आहे त हुन खां साईं जन पंहिंजी हुजरे मुबारक खां ॿाहिरि न निकिरनि, न बल्कि बराबरी। इन जे करे जो इस्लाम असांखे बराबरी थो सेखारे। ईअं न आहे त तव्हां कंहिंखे वधीक प्रोटोकॉल ॾियो ऐं कंहिंखे घटि प्रोटोकॉल ॾियो। हा, तबक़ाती निज़ाम जंहिंजी तरफ़ तव्हां ॻाल्हि कई त उहो तबक़ाती निज़ाम ईअं न हुजे त जीअं हिन दौर जे अंदरि असां करे छॾियो आहे त ग़रीब लाइ अलॻि सिस्टम आहे, अमीर लाइ अलॻि सिस्टम आहे। हा, इल्म जे अंदरि ईअं आहे, को वॾो आलिम आहे, को घटि इल्म वारो आहे, को वधीक ॼाण वारो आहे, को घटि ॼाण वारो आहे। ऐं उन इल्म जे करे अल्हम्दुलिल्लाह असांखे मोरूसी ख़ानदान मां इहा शइ मिली आहे जो अॼु ताईं असांखे घर वारनि जे तरफ़ां, वालिदनि जे तरफ़ां इहो हुकुम आहे त तव्हां पंहिंजी
हिकिड़ी सिलसिले खे कंटिन्यू कंदा अचो। ऐं हींअर बि अलहमदुलिल्लाह मां सिंध यूनिवर्सिटी में PhD कयां पियो, सिर्फ़ु इन जे करे त इंसान खे जेतिरो घणो इल्मु हूंदो त उनखे ॼाण मिलंदी। ऐं बिलख़ुसूस इंसान खे जॾहिं यूनिवर्सिटी जी ऐं मदरसे जी ॿई पढ़ाइयूं हूंदियूं, दीन ऐं दुनिया ॿई हूंदियूं, जीअं चयो वेंदो आहे त केतिरो न बहितर आहे जो दीन ऐं दुनिया ॿई गॾु थी वञनि। मां आसन दीन व दुनिया इदजतमा, त यकीनन इंसान खे जॾहिं ॿई तालीमूं हूंदियूं त इंसान जी तबियत में कुरान निवड़ पाक थींदी। जी भी आयत आहे दुआ जी सूरत में, रब्बना आतना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व किना अज़ाबन नार, या ला तंस नसीबक मिन दुनिया, या अञा बि तव्हां अॻिते हलो त फंतशिरु फिल अर्ज़ वब्तगू मिन फज़लिल्लाह, अलाह जो रिज़्क़ हासिलु कयो, अलाह जूं नेमतूं हासिलु कयो। पर हिते हिकिड़ो इम्तिहान इहो थो अचे त माण्हू दुनिया खे बजाए ज़रूरत जे कतब आणण जे उनखे मक़सदु बणाए उन में खोइजी थो वञे पियो, जंहिंखां अलाह साईं बार बार ला तुल्हिकुम अमवालुकुम व औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह, त ज़िक्रिल्लाह जो मक़सदु आहे माना अलाह साईं जा अहकामात जेके मजमूई आहिनि त औलाद ऐं माल जी मोहबत मतां तव्हांखे किथे थाॿो खाराए ऐं थेड़ाए फहकाए वञे, त इहो शिकार कशमकश ऐं इहा जेका छिकताण नज़र अचे थी घणी थी नज़र अचे, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? उहो साईं अक्सर इन जी वजह इहा आहे जो असां हिन मादी दौर जे अंदरि असुलु मक़सदु दुनिया खे ई सम्झी वरितो आहे। असां इहो ई सम्झूं था त हीअ दुनिया आहे, हिन दुनिया जे अंदरि ई जेको कुझु असांखे गॾु करिणो आहे हिन दुनिया जे अंदरि गॾु करे वठूं। हालांकि क़ुरान मजीद जे अंदरि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा में असांखे इहो थो मिले त ज़रूरत जे आधार अव्हां जी जेका ज़रूरत आहे उन ज़रूरत जे आधार अव्हां दुनिया में रहो, लेकिन जॾहिं ज़रूरत खे अव्हां क्रास करे वेंदव पोइ यकीनन उन शइ जी मोहबत अव्हांखे वधीक अची वेंदी। जीअं असांजा ॾाढा साईं हज़रत साईं ग़ुलाम सगीर शाह रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾींदा हुआ दुनिया जे हवाले सां त हिकिड़ी कश्ती जॾहिं पाणीअ में समुंड में दरिया में हले थी ओसी ताईं ठीकु हलंदी जेसीं ताईं उनजे अंदरि पाणी न ईंदो, लेकिन अगरि को मुसाफ़िर या कश्ती हलाइण वारो उन में नंढिड़ो सोराख़ करे छॾे त हिकिड़ो कतिरो पाणीअ जो एतिरो अची वेंदो जो उहा कश्ती जेको आहे भरिजी वेंदी ऐं उहा कश्ती ॿुॾण जे वेझो थी वेंदी, तरण जे बजाए ॿुॾी वेंदी। सो अॼु असांजो मिसाल बि इहो ई आहे मुआशिरे जो त असां बुनियादी मक़सदु जेको आहे दुनिया खे करे छॾियो आहे ऐं इन जे अंदरि असां हिक ॿिए सां रीस कंदा आहियूं। असांजे मुआशिरे जे अंदरि इहो आहे अगरि को साइकिल हलाए थो त उहो साइकिल हलाइण ते ख़ुशि थिए, अलाह रब्बुल इज़्ज़त जो शुकुरु करे न, उहो चवंदो त मां मोटर साइकिल वारो जेको आहे मां मोटर साइकिल वठां, ऐं जेको मोटर साइकिल वारो हूंदो उनखे घुरिजे त अलाह रब्बुल इज़्ज़त जो शुकुरु करे मोटर साइकिल चवंदो न साईं मां कार वठां, ऐं जॾहिं कार वारो हूंदो त उहो वरी पंहिंजी वॾी गाॾीअ खे ॾिसंदो, पाण खां वॾे माण्हूअ खे ॾिसंदो, त इन कशमकश में असां इंसान जेको आहे मुब्तला थी चुको आहे। ऐं मेन काज़ वजह इहा आहे जो इंसान जेको आहे दीन खां दूरि थी वियो आहे ऐं दुनिया जी मोहबत दुनिया जो इश्क़ उन असुलु सम्झी वरितो आहे। हालांकि असुलु इश्क़ असुलु मोहबत जेकी आहे उहा अलाह साईं जी आहे ऐं अलाह जे महबूब जी आहे, जंहिंजे लाइ हुकुम बि आहे त इंसानो तव्हां अलाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत कयो, अलाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब जी इताअत कयो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, ए इंसानो अगरि तव्हां चाहियो था तव्हांखे दुनिया जे अंदरि को मक़ाम मिले, को मनसबु मिले, त उनजे लाइ तव्हांखे मां शॉर्टकट वज़ीफ़ो अलाह रब्बुल इज़्ज़त ॿुधायो आहे त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत, पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़। जॾहिं इश्क़ ऐं मोहबत इंसान खे अची वेंदी आहे पोइ तव्हांखे मालूम आहे त इंसान जी अॻियां दुनिया का शइ न रहंदी आहे। असुलु इंसान खे जेको आहे पोइ महवर ऐं मरकज़ ऐं सिर्फ़ु ऐं पंहिंजो महबूब हूंदो आहे। गुफ़्तगू माशाअल्लाह बहितरीनु आहे पंहिंजी, ऐं सीरत पाक जा ॾीअड़ा रोशन थियनि पिया जंहिंमां लाटूं जरकनि पियूं ऐं यकीननि जिते बि नाज़रीन आहिनि उहे उन्हनि जे नूर सां मुनवर थींदा हूंदा। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रौनक पंहिंजे उरूज ते आहे। सीरत पाक जे ॻाल्हियुनि सां असांजूं ज़ुबानूं तर आहिनि ऐं लाटू रोशन आहिनि। साईं अहमदुल्लाह शाह साहिबु असां सां मौजूदु आहिनि। साईं, सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन अहया सुन्नती इंद फ़साद उम्मती फलहू अजर मिअत शहीद। त आका जो इहो जेको फ़रमान आहे त जंहिं फितने जे ज़माने में मुंहिंजी हिकु सुन्नत ते अमल कयो उनखे 100 शहीदनि जो सवाबु मिलंदो।
सुनतूं हिकिड़ियूं त असांजो जिस्मानी आहिनि, वज़ा क़त आहे, लिबास आहे, जेके आका खे पसंदि हुयूं। इज्तिमाही सुनतूं क़ुर पाक जे तरफ़ जॾहिं ॾिसूं था असां त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, इहा हिकिड़ी न रुगो इज्तिमाही बल्कि बैनुल अक़वामी बल्कि बैनुल काइनात, हिकिड़ी बैनुल कौनैन, काइनात खे अरबी में कौनैन चइबो, सुनत आहे। हर वक़्तु तव्हां माण्हुनि जे लाइ ॿाझ जो सबबु हुजो, तव्हांजो जेके सलाहियतूं आहिनि माण्हुनि जे लाइ अर्पियल हुजनि, तव्हांजी जेका प्यार आहे, तालुकात आहिनि माण्हुनि जे लाइ अर्पियल हुजनि, तव्हां वटि जेका दौलत आहे उहा माण्हुनि जे रिज़्क़ जे कुशादगीअ जो बाहिस बणिजे, उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो बणिजे। उन जे बरक्स वल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फ़िज़्ज़त वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम तुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम हाज़ा मा कुंतुम तकनिज़ून। केॾी सख़्तु वईद आहे त इक़्तिनास न कयो दौलत जे मामले में, या जंहिं वटि जेका आर्ट जी सलाहियत आहे, या मिसाल तव्हां एडवोकेट आहियो, तव्हां वटि वकालत जी सलाहियत आहे ऐं माण्हुनि जा समाजी मामलात जेके आहिनि उलझियल आहिनि, उन्हनि खे ज़रूरत थी पवे, वकीलनि ॾे वञो उहे बि वाॻुनि वाॻुर वात फाड़ियूं वेठा आहिनि, मुलनि ॾे वञो उहे पेट कढियूं वेठा आहिनि, पीरनि ॾे वञो उहे कुबा सजायूं तस्वीरूं पिया था खड़काइनि, माना रुॻो जाते आहे त ॾियो माना पाण न ॾींदा, रुॻो हुननि खां वठंदा। अली यदुल उलिया न थींदा, यदुल सुफ़ला, अना ॾियण वारो हथु न थींदा। त इन 100 शहीदनि जे सवाब जे सिलसिले में असां रहमतुल लिल आलमीनियत जी सिफ़त खां छो परे आहियूं ऐं इन जो सदेबाब कीअं थो करे सघिजे? साईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी बणाए करे उमाणिया त तमामु जहाननि जे लाइ, न सिर्फ़ु हिकिड़े इंसान जे लाइ, न हिकिड़े क़बीले जे लाइ, न हिकिड़े ॻोठ जे लाइ, न हिकिड़े मुल्क जे लाइ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ फ़रमायो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं मुंहिंजा महबूब मां तव्हांखे तमामु जहाननि जे लाइ नबी बणाए करे उमाणियो आहे। ऐं उहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हिन दुनिया जे मक़सूद काइनात, तख़लीक़ काइनात, जंहिंजे लाइ हदीस क़ुदसी जा लफ़्ज़ ईंदा आहिनि, कुंतु नबियन व आदम बैनल माई वत्तीन, अल्लाह रब्बुल इज़्ज़त महबूब फ़रमायो त मां उन वक़्तु बि नबी हुउमि, अञा आदम अलैहिस्सलाम मिटी ऐं गारे जे विच में हुया, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजी नबूवत जो ऐलान करे छॾियो, मुंहिंजी रहमत जो ऐलान करे छॾियो हुयो। त इन मां असांखे अंदाज़ो थिए थो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ाहिर त सभिनी खां आख़िरी आया आहिनि, लेकिन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इहा रहमत एतिरी त सॼे जहाननि जे लाइ आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब जी नबूवत जो ऐलान आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश खां पहिरियों थी थो वञे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया जे अंदरि मुआशरत, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया जे अंदरि उथणु वेहणु, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके मामलात आहिनि, ऐं बिलख़ुसूस पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं, ऐं अगरि उहे सुन्नतुनि खे अॼु बि असां हक़ीक़ी माना में उन्हनि खे अपनायूं त उन्हनि जो जेको लुत्फ़ु आहे, उन्हनि जो जेको मज़ो आहे, या उन्हनि जूं जेके बरकतूं आहिनि, तव्हां ई असांखे तॾहिं मालूम थींदो जॾहिं असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे असां इख़्तियार कंदासीं। इज्तिमाही सुन्नतूं, जी साईं, इज्तिमाही। हिन वक़्तु सूरत हाल त इहा आहे त हर हिकु माण्हू दावा त करे थो त मां आशिक़ रसूल आहियां ऐं मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ कयां थो, लेकिन उहे सुन्नतूं जेके इनफ़रादी सूरत में हुजनि या इज्तिमाही सूरत में हुजनि, ॿिन्ही खां असां प्रैक्टिकल लाइफ में ॾिसूं, अमली मैदान में ॾिसूं त असां पोइते हूंदासीं, असां उहे शयूं तर्क करे छॾियूं। अॼु असांखे घुरिजे हा असां मुसलमाननि खे त असां पंहिंजो आइडियल, पंहिंजे प्यारे महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञूं हा, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आइडियल मञी करे उन जी ज़िंदगी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं हा। लेकिन अॼु असांजो मुसलमान या अॼु असांजो सिंधी नौजवान, अगरि उन्हनि खां तव्हां पुछंदो तव्हांजो आइडियल कहिड़ो आहे, त तव्हांजे साम्हूं अहिड़ो नालो ईंदो त जेको शायदि उहो मुसलमान बि न हुजे, लेकिन उहो असांजो नौजवान फ़ख़्र सां चवंदे महसूसु कंदो त मुंहिंजो आइडियल फलाणो आहे। हालांकि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे इख़्तियार करण सां असांखे अॼु बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि जे अंदरि एतिरी तासीर अल्लाह रब्बुल इज़्ज़त रखी आहे जो पूरे आलम जे अंदरि अगरि असां उन सुन्नतुनि ते अमल कयूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन बि अॼु बि असां काफ़िरनि वटि उनखे ज़िंदा करे सघूं था। ॾिसो, हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे ज़हन में थो अचे इज्तिमाही सुन्नत जे हवाले सां। 1 दफ़ो हिकिड़ी ज़ाल हुई, उहा पंहिंजे पुट खे चवंदी हुई त
पाण राति जो लुछनि पुछनि था ऐं बेआरामी आहे, पोइ जे हुजरे मुबारक में उथनि था फेरा था पाइनि ऐं अमा आयशा जन जी वारी आहे उन राति ऐं सवाल थियूं अर्ज़ु कनि त आका छो अवां अॼु बेचैन आहियो। ऐं पाण फरमाइनि था त मूं वटि अवाम जे माल मां उम्मत जे माल मां कुझु दीनार रहिजी विया आहिनि, ऐं मुमकिन आहे त मुंहिंजो विसाल थी वञे जंहिं ते को बि भरवसो कोन्हे को। जेकॾहिं मुंहिंजो विसाल थी वियो ऐं इहे दीनार मूं वटि रहिजी विया जेके उम्मत जी अमानत आहिनि, त तारीख़ में लिखिबो त ख़ातमुल अंबिया जे विसाल खां पोइ उम्मत जी अमानत उन जे घर मां बक़ाया निकिती। मां अहिड़ी सूरत हाल में परवरदगार ॾे वञणु पसंदि नथो कयां, मां पंहिंजा सभु ॿार लाहियां थो। ऐं जॾहिं विसाल मुबारक थिए थो त पोयां तरके में छा आहे, इस्तेमाल जे बसि जिस्म अतहर ते जेको लिबास मुबारक आहे या तलवार मुबारक आहे, असां मुबारक आहे, जेको पंहिंजो बदनू मुबारक आहे, उनखां वधीक ॿी का बि शइ कान्हे का। त आख़िरी सुन्नत पाण इहा था क़ाइमु फ़रमाइनि त को बि पंहिंजे पोयां तरको नथा छॾनि, जेको बि आहे कुलिल अफ़ सभु कुझु जेका बि शइ आहे खणी अलाह जे नाले ते माण्हुनि खे अर्पे था छॾनि। इन्हनि सुन्नतुनि खे असां उजागर नथा कयूं। असां इहो त चऊं था आफ़ुल्हा वक्सब शवारिब, दाढ़ी वधायो, मुछूं कतरियो, या असां पंहिंजे सर मथे ते अमामूं बि सजायूं था, पटका ॿधूं था, मां असफल मिनल कबैन फफिनार ते बि अमल कयूं था, सलवार खे बि एहतियात सां था पायूं। पर इहे सुन्नतूं जिन में आका जन बेचैन था नज़र अचनि, इन्हनि पासनि ते असांजो छो कोन थो ध्यानु वञे। केतिरा ई तव्हां मोहतमिम ॾिसो, गादी धणी ॾिसो, तव्हां सां मनसूब जेको मसलक आहे उन्हनि जा गादी धणी त वीचारा ग़रीब आहिनि, जेके ॿियूं ख़ानकाऊं आहिनि जिन खे किरोड़नि जूं प्रॉपर्टियूं आहिनि, आमदनी थिए थी, ख़बर न आहे पोइ बि काॾे थी वञे, पर उहो जॾहिं ॾिसो मुरीदनि जे दर ते झोल झलियूं बीठा आहिनि त असांखे ॾियो, बल्कि इन खां अॻिते उन्हनि जा नंग था तकिन। त इहे सभु जेके आका जे सां मनसूब घराणनि में बि अहिड़े क़िस्म जा जेके अलमिया तरी आया आहिनि, उन्हनि मुतालिक़ तव्हां छा चवंदो? उन्हनि जे इस्लाह जे लाइ तव्हांजी वधीक ज़िम्मेवारी थी बणिजे। सही मुआशरे जे अंदरि जॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि हलंदव, दुनिया जे अंदरि तव्हांजो उथणु वेहणु हूंदो त ज़रूरु तव्हांखे हर हिकु माण्हू सां वास्तो पवंदो, ऐं उन शयुनि जे अंदरि तव्हांखे इश्क़ मुस्तफ़ा खे ज़ाहिरु करिणो आहे, तव्हांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे उजागर करिणो आहे। ऐं उनजो प्रैक्टिकल नमूनो इहो आहे त तव्हां उन्हनि इंसाननि खे, उन्हनि माण्हुनि खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ जे मुतालिक़ ॿुधायो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि का शइ गॾु न कई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि का शइ गॾु कई आहे, आख़िरत लाइ गॾु कई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम जेकॾहिं गॾु कंदा, फोड़ी कंदा, सहाबा किराम खे इन्फ़ाक़ जी तलक़ीन कंदा, उहे पंहिंजे ज़रूरतमंद साथियुनि खे ॾेई छॾींदा। हिकु काफ़ी मिसाल आहिनि सही, त वञी तव्हां रोज़गार कयो, वञी तव्हां पंहिंजी नियाणी परणायो, वञी तव्हां पंहिंजे बीमारीअ जे इन मां कैफ़ियत मां निकिरो, या कंहिं साहबा किराम खे ज़रूरत आहे उनजो पंहिंजे जीवन साथीअ जी तलाश आहे, उनखे ॾाज जे लाइ कुझु कोन्हे को, शादीअ में रुकावट आहे, फोड़ी करे पाण उनखे ॾियनि था, पंहिंजी कुंवार वठी था अचनि। अहिड़े क़िस्म जो छो कोन थियूं असांखे सुनतूं नज़र अचनि? मस्जिद जे मीनार जे लाइ ऐलान थियनि था त बाबा मीनार ठहंदो, पंहिंजो मस्जिद जे जो फ़र्श लॻंदो, उन जे लाइ फोड़ी थिए थी, पर पाड़े वारनि जे ज़रूरतुनि जे तकमील जे लाइ फोड़ी नथी थिए। साईं, पंज आङुरू बराबरि कोन्हनि। हिन दौर जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा माण्हू आहिनि, औलिया किराम आहिनि, जेके ग़रीबनि जे ॾुखनि में साथ ॾियनि था, ऐं उन्हनि जे जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि में उहे शेयर कनि था। असांजी पंहिंजी हालाणी दरगाह मां त पंहिंजो मिसाल ॾींदुमि त असां हिकिड़ो मुकमल मुनज़्ज़म नमूने सां वेलफेयर जो कमु कयूं था। अगरि का न्याणी अचे थी त मूंखे शादी करणी आहे, मूंखे जोड़ जो रिश्तो ॻोल्हे ॾियो, त हिन दौर जे अंदरि जोड़ जो रिश्तो ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। उन में कोशिशि हूंदी आहे त उनखे जोड़ जो रिश्तो असां ॻोल्हे ॾियूं, वरी उन खां बाद में वॾो इम्तिहान आहे वरी सही करिणो त आहे न। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब जी सुन्नत इहा बि आहे। वरी उन खां बाद में अगरि ज़रूरत पए थी त उनखे तव्हांखे ॾाज माण्हू जोड़ जो रिश्तो ॻोल्हींदे ॻोल्हींदे पंहिंजे जोड़ जे चकर मां निकिरी थो वञे, जोड़ बेजोड़ थी थो वञे, उहो वरी उनजो नसीब आहे, माण्हू वते थो वेल्डिंग उहो वधीक नसीब आहे साईं। बाक़ी इंसान ज़ाहिरी ॾिसी करे हिकिड़ो सुठे मां सम्झां थो त पाण जेको फरमायो आहे न त तव्हां रिश्ता जेके थींदा ॾिठा वेंदा आहिनि, नसब खे ॾिसी कयो वेंदो आहे,
ऐं माल दौलत खे ॾिसी कयो वेंदो आहे, स्टेटस खे ॾिसी कयो वेंदो आहे। तव्हां माण्हूअ जे दीनदारीअ खे ॾिसी ऐं रिश्तो असुल शइ इहा ई न साईं, अॼु असां हुनखे छॾे ॾिनो आहे। छो त रिश्ता जेके बेजोड़ थियनि था उन में जॾहिं लालच जो अंसर थो अचे उते थो थिए। जेके साईं लालच जो अंसर अची थो वञे त बाबा असां शादी कयूं था, सिर्फ़ु काफ़ी अहिड़ा असां वटि मुरीद ईंदा आहिनि या साहिल ईंदा आहिनि ॻाल्हि ॿुधाइनि त फलाणे फलाणे सां शादी कई, सिर्फ़ु वजह ई ॾाज जो सामान, हालांकि वॾे ख़ानदान सां वाबस्ता हुयो कि वॾे ख़ानदान मां शादी कई त हुनखे ॾिसणु खपे हा त मुंहिंजो क्लेबर छा आहे, मां हेॾे वॾे ख़ानदान में शादी कयां थो, महीनो कोन गुज़रियो, 2 महीना कोन गुज़रिया, ॾाज जो सॼो सामान घर रखी न्याणी खे कढी छॾी। त इहो छा आहे त जॾहिं हुन केस या अहिड़ा वाक़िया बि मां ॾिठा आहिनि, सादात किराम जे वॾनि वॾनि सियासी घराणनि सां वाबस्तगियूं रहियूं आहिनि। उन्हनि खे मिसाल न्याणी पढ़णु आई त उन्हनि खां पुछियो वियो त बाबा तुंहिंजो ॾाॾो या तुंहिंजो नानू एॾे वॾे स्टेटस ते, एॾे वॾे उहिदे ते, ऐं तूं बसि हेतिरो ॾाजो खणी आया, पोइ उनखे हिसाइणु ऐं पोइ उनखे निंदणु, ऐं इहो बि त माना घटिया पिणे जो हिकिड़ो अमल आहे त माण्हू कंहिंजी न्याणी वठी ऐं उनखे न्याणीअ जे तवसुत सां अज़ाब ॾिए। बसि इहा दीन खां दूरी जे करे आहे। अगरि असां दीन खे तरजीह ॾियूं त यकीनन न्याणी त जेका घर में अचे थी त असांजो इहो अक़ीदो आहे, ईमान आहे त उहा न्याणी पंहिंजो रिज़्क़ पाण खणी थी अचे, बल्कि भाग खणी थी अचे, या अगरि औलाद थिए थो त औलाद पंहिंजो भाग पाण खणी थो अचे। लेकिन असां ज़ाहिरी तवजो दुनिया ते ॾेई छॾी त पाण सां गॾु छा खणी आई आहे, इन जो पीउ छा ॾींदो, भाइर छा ॾींदा या छा मिलंदो। हिन दौर जे अंदरि ज़रूरत इन शइ जी आहे त तव्हां ई असां गॾिजी सजी करे मुआशरे जे अंदरि सुधार ॾियण जी कोशिशि कयूं, ग़रीबनि जा हमदर्द थियूं, उन जा हॾ ॾोखी थियूं, उन जी जेके तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि, असां उन जो साथ ॾियूं त इनशा अल्लाह हींअर जेके कमी कोताहियूं असांखे मुआशरे में नज़र अचनि थियूं, अगरि अमली नमूने सां जिदोजहद कजे, कोशिशि कजे त यकीनन इहे दूरि थी सघनि थियूं। वस्बिर नफ्सक मअ अल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदात वल अशी युरीदून वजहहु वला ताद ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातद दुनिया। त आका खे हुकुम थो थिए त तव्हां पंहिंजनि साथियुनि सां सलाहियल रहो, उन्हनि खां पल बि परे न थियो, जिन जो मक़सदु आहे अलाह जी रज़ा हासिलु करणु। जेकॾहिं तव्हां उन्हनि खां अखि फेरी त आख़िरी जेका आयत आहे उहा ॾुखी आहे, मां उनजे तर्जुमे जी जसारत नथो करे सघां। त आका खे बि तंबीह थी थिए, इन खां जेकॾहिं परे थींदो त पोइ मां जे तरफ़ां सुठो तअसुरु नाज़िल न थींदो। हाणे अल उलमा वरसतुल अंबिया, पहिरीं ज़िमेवारी उलमा जी इहा थी थिए त हू वारसी कनि, जीअं आका जन उम्मत जी वारसी कई, पंहिंजो सभु कुझु उन्हनि ते निछावर कयनि। साइण ख़दीजा जन पंहिंजे दौर जूं बिलियनियर आहिनि ऐं पंहिंजे रॉयल फैमिलीअ जी सैयदा ख़ातून आहिनि। ख़ुवैलत फैमिली तमामु वॾो घराणो आहे ऐं टैक्स फ्री बिज़नेस था कनि शाम सां, रोम सां, फारस सां, यानी उन्हनि सां उन्हनि जा बराए रास्त बादशाह घराणनि सां तालुकात हूंदा, जिते बि वेंदा स्टेट गेस्ट हूंदा। त एॾी वॾी ख़ातून जॾहिं साईं जन सां जे ज़िंदगीअ में अचनि थियूं, रफ़ीक़ हयात बणिजे। हिकिड़ी आहे रफ़ाक़त, ॿी आहे शराकत। रफ़ाक़त माना साथ, शराकत माना बसि गॾु आहियूं, बाक़ी गॾु हलणु या उन जे लाइ जेके मसइला पैदा थियनि था त सॼो माल लुटाए था छॾनि ऐं पोइ चुल्हि बि नथी ॿरे। उहे बिलियंस काॾे विया? ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़ुलामनि जी आज़ादीअ ते ख़र्चु कया विया, माण्हुनि जी ख़ुशहालीअ ते ख़र्चु कया विया। आका जन जेको जंहिं तरीक़े सां सख़ी हुया, ऐं ख़ासि करे रमज़ान में वरी उन्हनि जी सखावत जो रेशो अञा वधीक वधी वेंदो। त उलमा इकराम में बजाए इन जे हाणे ॾिसूं वेठा था त हिकिड़ा बुज़ुर्ग उथिया जिन वज़ाक़त अपनाई, तबलीग कयनि, लखे माण्हू उन्हनि जा फॉलोअर्स थिया, आख़िर में पंहिंजा ब्रांड इंट्रोड्यूस करायनि, मार्केट हणी वेही रहिया। इहे इन्हनि अलमियनि जे लाइ तव्हां छा चवंदो? इन लाइ असीं उलमा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस आहिनि ऐं उलमा जी वधीक ज़िमेदारी थी सम्झी वञे ऐं उन जे मथां इहो लाज़िम आहे त उहे हुज़ूर अकरम अवलीन ज़िमेवारी आहे उन्हनि जी, त उहे मुआशरे जा हिकिड़ो आइडियल आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे आम माण्हू त मौलवी साहिब खे, आलिम खे, मौलवीअ खे, मुफ़्तीअ खे ॾिसी करे सम्झंदो आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो नाइब आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो ख़लीफ़ो आहे। त उन जी मथां लाज़िम आहे त उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल हुकमनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजो पाण खे अहिड़े नमूने सां रखे त कंहिं बि माण्हूअ खे उन जे मथां आंगुर खणण जो मौक़ो न मिले। जीअं असांजा वॾा चवंदा आहिनि त असांजो मिसाल आलिमनि जो, मुफ़्तियुनि जो, बुज़ुर्गनि जो अच्छे कपिड़े वांगुरु आहे। त अगरि अच्छे कपिड़े ते नंढिड़ो निशान हूंदो परेगा नज़र ईंदो, ऐं ॿिए जो मिसाल आहे आम माण्हू जो कारे कपिड़े वांगुरु, यानी सॼो ई कारो हुजे, उन में केतिरियूं बि खामियूं हुजनि नज़र न ईंदियूं, ढकिजी था वञे। त असांखे बिलख़ुसूस आलिमनि खे, बुज़ुर्गनि खे, नेकनि खे पंहिंजी जेकी ज़िंदगी गुज़ारणु आहे उहे सुठे नमूने सां क़दम क़दम, विख विख
जेका रखनि सोचे सम्झी रखनि त कंहिं इंसान जे बिलख़ुसूस आलिम जे कंहिं बुज़ुर्ग जे अमल जे करे कंहिंखे मौक़ो न मिले त उहो जेको आहे को आंगुर खरे ऐं उन ते क्रिटिसाइज़ करे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे वक़्तु अता कयो ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं। वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजे गुफ़्तगू जो जेको ख़ुलासो आहे उहो इहो आहे त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बज़ाते ख़ुदि नसबी तौर ते मनसूब घराणनि जी अवलीन ज़िम्मेवारी आहे त उहे उम्मत खे संभालनि ऐं उहे दातार बणिजनि, मंगणहार न बणिजनि, ॾियण वारा बणिजनि, वठण वारा न बणिजनि। अल यदुल उलिया मथियूं हथु थियनि, अल यदुल सुफ़ला हेठियूं हथु न थियनि। उलमा इकराम जॾहिं उम्मत जी वारसीअ जे लाइ निकिरनि था त ग़ैर मशरूत तौर ते उन्हनि खे माण्हुनि खे तरग़ीब ॾेई ऐं माण्हुनि जा मसइला हल करणा पवंदा, निज़ाम खे आदिलाना तिर्ज़ ते तश्कील ॾियण जे लाइ उन्हनि खे जदोजहद करणी पवंदी। इहा इश्क़ मुस्तफ़ा जी अॼु जी तक़ाज़ा आहे जेका पूरी करण जे लाइ असां साईं अहमदुल्लाह जी गुफ़्तगू ॿुधीसीं। अलाह साईं असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।